वेलकम, स्वागतम, भली करे आया। 31 डिसंबर 2016 साल जी आखिरी शाम ऐं तव्हां पंहिंजे न्यूज़ चैनल्स ते ॾिसंदा हूंदा त धुम लॻी पई आहे। नओं साल पियो अचे, मुबारकूं, वाधायूं, कांग्रेट्स। पर इहो दिमाग़ ज़रूरु सोचे थो त छा खटियो, छा हारायो, छा विञायो, छा हासिलु कयो। यकीनन छो त हीअ आख़िरी शाम आहे ऐं हर हंधि धुम लॻी पई आहे। 4 कलाकनि खां पोइ हिते रुॻो फायरिंग हूंदी, लाइटिंग हूंदी, फटाका फाटंदा ऐं सॼो आसमान शुआनि सां भरिजी वेंदो। न्यूज़ीलैंड तव्हां ॾिसो, कलाक खां पोइ तव्हांखे ॾेखारींदो। न्यू ईयर ऑस्ट्रेलिया, सिडनी ऐं पोइ सॼी दुनिया में इहो वायुमंडल। वाह वाह, फर्स्ट क्लास, असां बि ख़ुशि आहियूं। हा, इन ते ॿ पहलू थियनि था, सालगिरह जे हवाले सां बि ऐं न्यू ईयर जे हवाले सां बि। तमामु घणी चिमेगोयूं थियनि थियूं। मां हींअर ज़हन में आई, बिल्कुलु हींअर तव्हां सां ॻाल्हाईंदे, त ज़िंदगी जो हिकिड़ो साल खुटो, इहा ख़ुशी मनाइण जी ॻाल्हि आहे, सालगिरह लाइ बि ऐं न्यू ईयर लाइ बि। न, मान सां मुतफ़िक़ न आहे। ज़िंदगीअ जो हिकिड़ो साल वधियो, सही ॿुधो तव्हां, साईं, ज़िंदगी त मख़सूस मुक़ररु हूंदी आहे न, वधियो कीअं, इहो माण्हू जे हथ में थोरी आहे। हाणे जॾहिं ज़िंदगी मख़सूस आहे, मुक़ररु आहे, तव्हांखे ख़बर ई न आहे त हिकिड़ो साल वधियो न। 2016 में मां हलियो वञा हा, कहिड़ी ख़बर, पर मूंखे 17 ॾिसण जो नसीब थिए थो न। दिस इज़ टू सेलिब्रेट। तव्हां सोचो, मां बिल्कुलु पंहिंजी ज़ाती राय थो तव्हांखे ॾियां त साॻे नमूने में सालगिरह खे बि सेलिब्रेट कयो, न्यू ईयर खे बि सेलिब्रेट कयो। पर 16 में जेको असां विञायो, जेके ज़ाती, इनफरादी, इज्तमाही, क़ौमी, बैन अल-अक़वामी, नाउ वी आर लिविंग इन अ ग्लोबल वर्ल्ड, वी आर सिटीज़न ऑफ द वर्ल्ड। I belong to Shaddad Court, but the globe, जी, त इहो ज़रूरु मां चाहींदुसि। असांजो सूफ़ी लाकूफ़ी ईअं सोचे थो, सूफ़ी सॼे दुनिया जो फ़र्द थींदो आहे मुंहिंजा साईं। जी, हू न कंहिं मज़हब में आहे, न कंहिं फ़िक़े में आहे, न कंहिं क़ौम में आहे। इन लफ़्ज़ जी माना आहे लाकूफ़ी। कूफ़ी सां तव्हांखे कूफ़ो यादि ईंदो, बिल्कुलु उहा बि हिकिड़ी माना आहे त असां बेवफ़ा न आहियूं। सूफ़ी वफ़ादार आहे, कूफ़िन वांगुरु बेवफ़ा न आहे। पर असली जेका माना आहे, सूफ़ी लाकूफ़ी, कोन भांइस केरु, जो ई आहियां सो ई आहियां, हिंदू मोमिन न आहियां वो यार, कंहिं बि बंध में नथो ॿधिजे। त हीअ जेका मां तव्हां सां ॻाल्हियूं थो कयां, इहो लाकूफ़ी जे सोचण जो अंदाज़ आहे मुंहिंजा साईं। सॼी दुनिया जूं रिपोर्टूं ॾिसो, मुंहिंजो अर्ज़ु आहे, अॼु राति खां शुरू थींदियूं। हर टीवी ॾेखारे पई त 2016 में पाकिस्तान में छा थियो ऐं दुनिया में छा थियो। BBC ज़रूरु ॾिसिजो, ऐं BBC जो वरी उर्दू प्रोग्राम जेके ॾिसंदा आहिनि, मां चवंदुसि BBC इंग्लिश में ॾिसो, पर उर्दू प्रोग्राम में हिकिड़ो शेर बि ईंदो आहे, जेको हर साल, मां नंढे हूंदे खां वठी, जॾहिं रेडियो हूंदो, टीवी न हूंदी, असां हीअ तर्ज़ु ज़रूरु ॿुधंदा हुआसीं। साईं, ही करण जी ॻाल्हि आहे। मां अॼु ॻाल्हाईंदुमि त असां पंहिंजे ईंदड़ नस्ल जी डेवलपमेंट कीअं कयूं, जीअं हू सिटीज़न ऑफ द वर्ल्ड थियनि। जी, असां सिंधी थियण खां तयारु न आहियूं यार, गज़ब ख़ुदा जो। साईं, मां मक्सी आहियां, साईं मां चांडियो आहियां, साईं असां सूमरा तंज़ीम ठाहियूं था, साईं शेख तंज़ीम आहे, साईं बुरडान जी तंज़ीम आहे फर्स्ट क्लास, साईं हिंदू हिकिड़ी कम्यूनिटी आहे, बाबा हिकिड़ी क़ौम आहे, धूड़ क़ौम आहे हिंदू, न आहे क़ौम, मज़हब सां क़ौम न थींदी आहे। साईं मुंहिंजा फ़क़ीराणी वाट आहे, पर ॻाल्हि सची इहा आहे। हाणे असांखे इहो तजियो करिणो पवंदो, तरक़ी जो तालुक़ु, असां दुनिया जा शहरी थियणु चाहियूं था, तरक़ीअ जो तालुक़ु इल्म सां शुरू आहे। मां कुझु क्लेम न कंदो आहियां, न कॾहिं कंदुसि, मुंहिंजी सम्झ मुताबिक़
इल्म आहे त तरक़ी आहे, इल्म न आहे त सवाल ई पैदा नथो थिए. We participate in the march of civilization the world over. No question, no way. 2016 जे हिन लहंदड़ सिज खां पोइ पंहिंजा स्कूल ॾिसो, तालीमी सरिश्तो ॾिसो, क्वालिटी ऑफ एजुकेशन ॾिसो. छो त मुंहिंजे ज़हन में हिकिड़ी टेप वांगुरु इहे शयूं हलनि थियूं पयूं. अफ़सोस करण सां कुझु न थींदो, चवण सां कुझु न थींदो. लेट्स डू सम प्रैक्टिकल स्टेप. मां उहे चंद प्रैक्टिकल स्टेप खणी आयो आहियां ऐं पाण सां गॾु 2 माण्हू बि वठी आयो आहियां जेके हुन में ऐड कंदा. स्कूल एजुकेशन में नंबर 1 ॿार खे पढ़ाइणो आहे. तमामु मोटियूं मोटियूं ॻाल्हियूं रखां थो. असां उन जे नोटबुक्स यानी जंहिंखे तव्हां कापी चवंदा आहियो, लफ़्ज़ ग़लति आहे, हीअ नोटबुक आहे जंहिं ते लिखिबो आहे. तव्हां हुन जे कापी खे पढ़ायो था, हुन में डिक्शनरी ठारायो था, पंहिंजो बोर्ड लिखो था, उहो तारे थो अचे. साईं हे जॾहिं मां प्राइमरी स्टूडेंट हुउसि न, हे तॾहिं जो ज़मानो आहे. तॾहिं टीचर्स खे ख़बर न हुई. हींअर त मुंहिंजा बादशाह स्मार्ट बोर्ड अची विया आहिनि ऐं बोर्ड मां जान छुटण वारी आहे. क्लासरूम बुक्स ऐं टीचर मां बि जान छुटण वारी आहे. वर्चुअल रियलिटी में रहूं था, वर्चुअल रियलिटी में डिस्टेंट एजुकेशन हलनि थियूं. ख़ैर, ही सभई तरक़ियूं पंहिंजी जॻह ते. मोबाइल हुजण सां असां इंटरनेशनल नथा थी सघूं. हा, जिन वटि आहे बिल्कुलु आहे. तव्हां ईमेल जे ज़रिए, तव्हां नेट जे ज़रिए इंटरनेशनली कनेक्टेड आहियो. पंहिंजे ॻोठनि वाहणनि खे त ॾिसो जिते असांजो एवरेज ॿार पढ़ी लिखी नथो सघे. कल्ह मां रिपोर्ट ॾिठी त साईं असां मानी खां बुख खां मरूं था, असांजा ॿार कमु न कंदा त बाक़ी स्कूल वेंदा. तव्हां वटि अञा फ्री एजुकेशन न आहे. यूनिवर्सिटीज़ में दाख़िला वठणु अचीसीं 40,000 सेमिस्टर. पब्लिक यूनिवर्सिटी यानी गवर्नमेंट जी यूनिवर्सिटीज़. And Pakistan is known to be a welfare state where education health is free. Even you are given allowances, stipends. हिकिड़ो माण्हू मास्टर्स थो करे, उनखे घर ॾे तव्हां हिकिड़ा 20,000 रुपया पहुचायो. ख़ैर, मां अर्ज़दास खणी सिर्फ़ु इहो चवणु थो चाहियां, बाबा पंहिंजे उस्ताद साहिबनि खे हथ ॿधी अर्ज़ु आहे. प्राइमरी लेवल ते बि पंहिंजे स्कूल में अॼुकल्ह त सभई इंग्लिश मीडियम थी विया आहिनि. अख़बार पढ़णु सेखारियो. अजीब ॻाल्हियूं कंदुसि कुझु. अख़बार जो एडिटोरियल छा आहे? जी, मां मास्टर्स ऐं CSS वारनि खां ॾिसंदो आहियां जॾहिं सम्झंदा आहिनि एडिटोरियल छा आहे, ओपिनियन्स छा आहिनि, ब्लॉग्स छा आहिनि. स्कूल खां शुरू करिणो पवंदो. मां एज़ अ टीचर ही शयूं करायूं आहिनि. जी मुंहिंजा साईं. ऐं अॼु खां 40 साल अवल, 30 साल अवल मुसलसिल सिस्टम आहे. त कीअं ॾिजे तालीम? उनखे सम्झाइजे एडिटोरियल छा आहे, ब्लॉग्स छा आहिनि, ही ओपिनियन्स छा आहिनि. ऐं उहे एतिरा पढ़ाइजनि, बाक़ाइदा भले पीरियड रखो जो सुभाणे छोकिरे में क्रिएटिविटी पैदा थिए. नंबर 2, पंहिंजे हर क्लास में सॉफ्ट बोर्ड रखो. सॉफ्ट बोर्ड थींदा आहिनि जिन में पेन सां जेके वॾियूं ख़बरूं आहिनि, जीअं मूं चयो त अख़बार था पढ़ूं न, उन मां पंहिंजे प्रीफेस खे, पंहिंजे मॉनिटर खे, प्रीफेक्ट जेके थियनि था, जेको बि तव्हां नालो ॾियो उन्हनि खे, उन्हनि जे मथां इहा ड्यूटी हूंदी जेके वधीक सुजाॻ ऐं तेज़ हूंदा. त कहिड़ी ख़बर क़ाबिल गौर आहे. सपोज़ हींअर चीफ जस्टिस नओं आयो आहे, उनजी ख़बर ईंदी न, उनजो नालो कढे उहो पिन कयो वञे सॉफ्ट बोर्ड ते, त हर स्टूडेंट खे ख़बर पए. बाबा गवर्नर सिंध जो बदिलियो आहे, बाबा गवर्नर जो नालो लिखो. जी साईं आर्मी चीफ बदिलियो आहे, उन ॾींहुं सॉफ्ट बोर्ड ते उहा ख़बर हुजे. को वॾो वाक़ियो थियो आहे दुनिया में, भूचाल आयो आहे, का सुठी ॻाल्हि थी आहे, उहो सॉफ्ट बोर्ड ते लिखियो वञे. हीअ ॻाल्हि 2. नंबर 3, रीडिंग लाइ. छो त तारीख़, अदब, सोशलॉजी, फिलोसॉफी जेकॾहिं असां रीडिंग न कराईंदासीं त ॿार जी डेवलपमेंट ऑफ थॉट किथां थींदी. हीअ जेका मां ॿुधाई उहा राइटिंग क्रिएटिविटी वधाइण लाइ ॿुधाई. त अहिड़े क़िस्म जूं जेके प्रैक्टिकल स्टेप आहिनि असां कंदासीं. असांखे ज़रूरत आहे 2017 में दाख़िल थियण जी. तव्हां न वञणु चाहियो बि, तव्हां सुभाणे अंदरि आहियो. त
हिन सालनि खे मटण में भला छा सिज बदिलजी वेंदो, चंड बदिलजी वेंदो, सुबुह न थींदो, राति न थींदी, कुझु बि न बदिलबो दुनिया में। त हीअ जेको नोशन आहे असांखे पाण खे बदिलण लाइ आहे। जीअं मां अर्ज़ु कयो त असांजी ख़ुशनसीबी आहे त असां 2017 ॾिसूं था, लेट सेलिब्रेट। असां टई तव्हांजे साम्हूं सेलिब्रेशन में वेठा आहियूं। अचो मां तव्हांखे पंहिंजे साथियुनि सां तारीफ़ करायां ऐं उन्हनि सां इन्हनि ॻाल्हियुनि खे वीचारनि खे वंडियूं। मुंहिंजे सॼे हफ़्ते पहिरियों साईं मुंहिंजो पुराणो दोस्त साथी साईं जन प्रोफेसर बि आहिनि ऐं हेड ऑफ डिपार्टमेंट, डीन ऑफ फैकल्टी मज़हर अली साहब। साईं तव्हांखे ख़ुशि आमदीद। तव्हां ॾाढो भलो थियो। असां जेके 2-4 वीचार रखियासीं तव्हां इन्हनि ते गौर करे असांखे ऐड कंदा त मॉडर्न तरीक़नि सां कीअं असां तालीम ॾियूं, छो त असांखे तरक़ी करणी आहे। ॿी कुर्सी ते मूंसां गॾु स्टूडेंट आहे ऐं CSS एस्पायरेंट मास्टर्स इन इंग्लिश लिटरेचर सारिका नागपाल। इन्हनि जो बि तमामु सुठी महिनत आहे, जाखोड़ आहे। वेलकम, भली करे आया तव्हां असांजे इन काज में शरीक थियो। ऐं असां हिक ॿिए कोई कंहिंखे न सेखारींदो आहे, हर कंहिंखे इल्मु अलाह जे तरफ़ां ॾिनल आहे। असां पंहिंजा वीचार वंडींदासीं त कहिड़े तरीक़े सां असांजी जेका ॾुतड़ियल बदनसीब लिताड़ियल इस्तेसाल कयल क़ौम आहे उन जे लाइ पंहिंजे कैपेसिटी में मां छा करे सघां थो। ऐं तव्हांखे अर्ज़ु आहे त असांजा हथ वंडायो। जी, स्कूलनि खे अॻिते कयो, पंहिंजे हड़ऊं वड़ऊं ॾेई पको न आहे, पको न आहे, बैंच वठी ॾियो, मतिलबु कुझु बि कयो, तालीम खे अॻिते आणणो आहे। हीअ मूं जाहिल माण्हूअ जो अर्ज़ु आहे। इन खां सवाइ सिंध न सुधरंदी। बाक़ी हुकूमत गुड गवर्नेंस उहो पंहिंजी जॻह ते, हू असांखां खसनि था पिया, असां चऊं था असां इल्मु ॾियूं। त हींअर असांजो वक़्फ़े जो साही जो वक़्तु आहे ऐं मोटी अची पंहिंजे हिन ॿिन्ही साथियुनि सां तव्हांजा वीचार वंडाईंदासीं। इंतज़ारु कयो। वेलकम बैक, भली करे आया साईं तव्हां वापसी। साईं हाणे असां शुरू कंदासीं असांजे पंहिंजे मोअज़्ज़िज़ महिमान प्रोफेसर मज़हर अली जी। साईं महिरबानी। सभु खां अॻु में त हाणे जीअं 3-4 कलाक खां पोइ नओं साल शुरू थी वेंदो त सभिनी खे नए साल जूं मुबारकूं। वाह वाह, ख़ैर मुबारक। तव्हां ॿुधायो ऐं नओं साल छा आहे? साल जेको हुजे बेसिकली हिकु मेजरमेंट आहे। वाह। साल महीननि मां ठहनि था, महीना हफ़्तनि मां, हफ़्ता ॾींहं मां, त ॾींहं ऐं ॾींहं कलाकनि मां नथो रुकिजे। त ॾिठो वञे त ॾींहं जेकॾहिं ॾिठो वञे त हिकु यूनिट आहे ऐं ॾींहं जो यूनिट टाइम जेको सेकेंड खां शुरू थो थिए त इहो यूनिट आहे। इहो असांजी ज़िंदगी जी मेजरमेंट अथव। जीअं तव्हां फरमायो त भई ज़िंदगी जी का ख़बर न आहे, हिन वक़्तु कुझु लम्हनि में पाण मरी वञूं, का ख़बर त न आहे। हज़रत अली अलैहिस्सलाम खां पुछो त ज़िंदगी छा आहे? फरमायूं त हथ ते मिटी वॻी फूको ॾिनो, मिटी उॾी वई, इहा ज़िंदगी आहे। माना ज़िंदगी जी का लिमिट न आहे, पर ज़िंदगी जी हक़ीक़त आहे। असांजा काफ़ी दोस्त चवंदा आहिनि भाई ज़िंदगी जो को मक़सदु ई न आहे। ज़िंदगी जो मक़सदु बि आहे, ज़िंदगी हिकु हक़ीक़त बि आहे। जेकॾहिं असीं ज़िंदगी कंहिं मक़सद सां गुज़ारींदासीं, को मक़सदु रखी गुज़ारींदासीं त ज़िंदगी जी हक़ीक़त बि नज़र ईंदी। पर जेकॾहिं ज़िंदगी जो को मक़सदु न हूंदो त ज़िंदगी हक़ीक़त नज़र न ईंदी। पोइ सॼो ॾींहुं घर में TV ॾिसंदे, फेसबुक हलाईंदे ऐं सॼो बोर थी पुॼंदा, लाइफ बोर आहे। कॾहिं कॾहिं हिन जा एॾा संगीन नतीजा निकिरनि था जो माण्हू ख़ुदकशी करे रहिया आहिनि। ज़िंदगी खे उन्हनि सम्झो ई न, मक़सदु ॾिनो ई न। त सभ खां पहिरियों त असांजी ज़िंदगी सम्झे। नओं साल सिर्फ़ु एतिरे ताईं आहे त भई नए साल जी मुबारक। असांखे अलाह सां एहसान करणु खपे, शुक्र अदा करणु खपंदा। असां 2017 में शामिलु थियण वारा आहियूं। पर छा इन सां चेंजिस ईंदियूं? जेका सुबुह सां असीं उथंदासीं उहो ई माहौल हूंदो, उहे ई गटर खुलिया पिया हूंदा, उहे ई रोड भॻल हूंदा, उहो ई असांजो उस्तादु जेको 8 वॻे स्कूल में अचणु घुरिजे 9-10 वॻे ईंदो, थकल दगल ॿारनि खे
अञा बि दॿाईंदो, कुझु बि नथो उहो ई बदिलिजे। घर जो किचन हूंदो, उहो ई ग़रीब वीचारो बुख ते हूंदो, उहो ई हारी पंहिंजे बनी ते ईंदो। 2017 सां ज़िंदगी में कहिड़ियूं चेंजिस ईंदियूं, इन ते सोचणु घुरिजे, इन ते प्रोग्राम थियणु घुरिजनि, इन ते काफ़ी कुझु करिणो आहे। नओं साल सिर्फ़ु अंग मटिबा, हिन वक़्तु असीं 2017 पिया लिखूं, सुभाणे असीं लिखंदासीं 1 जनवरी 2017। ॿी का बि चेंजिस न ईंदी। माहौल सिस्टम खे जेकॾहिं बदिलाइणो आहे त तव्हां वारी ॻाल्हि त तालीम तरफ़ असांखे वञिणो पवंदो, तालीम तरफ़ सोचणो पवंदो। ही इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी दौरु आहे, हाणे हू दौरु न आहे। हिन वक़्तु पढ़ियल लिखियल माण्हू जी डेफिनेशन बदिलिजी चुकी आहे। अॻे असीं तशरीह कंदासीं पढ़ियल लिखियल माण्हू उनखे चइजे जंहिंखे लिखणु अचे ऐं का बि शइ पढ़ी वञे। हिन वक़्तु इहा डेफिनेशन रद्द थी चुकी आहे। हिन वक़्तु डेफिनेशन उहा आहे, पढ़ियल लिखियल उहो माण्हू आहे जेको कंप्यूटर हलाए ॼाणे, कंप्यूटर में जेके एप्लीकेशन्स आहिनि उहे उन्हनि ते कमु करे सघे, उन्हनि खे प्रोसेस करे सघे। पढ़ियल लिखियल माण्हू जी डेफिनेशन इहा आहे। 2 दर्जा पढ़णु, सिर्फ़ु लिखे पढ़े ऐं उनखे कंप्यूटर जो दौरु न आहे। इन जो मतिलबु हू हिन जंहिंखे असीं डिजिटल एरा चऊं था या इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी जो दौरु चऊं था, हू इन दौर में अञा शामिल ई न थियो आहे। जी जी, अॼु असांखे पंहिंजी असेसमेंट करणी आहे, एवेल्यूएशन करणी आहे। ऐं इहो हक़ीक़त में मां इन ते त चवंदो, जीअं असां तसव्वुफ़ बि हिकु सिस्टम अथव, बेशक तसव्वुफ़ हिकु सिस्टम आहे जंहिंखे असां जस्ट सूफ़ी जो रंग ॾेई करे पाण खे बचायूं था, गेरू कपिड़ा पाए। सूफ़ी जो क़तन इहो कमु न आहे त हू दुनिया जे एक्टिविटीज़ में शामिलु न हुजे, तालीम खां परे हुजे, ज़माने जा कम न करे, महिनत न करे, घर न हलाए। इहो सूफ़ी जी डेफिनेशन में अचे ई कोन थो। सूफ़ी जी डेफिनेशन में इहो बि न आहे त हू मुर्शिद करे बसि साईं बाबा करे वेठे हुजे, घर वारा बुख ते वेठा हुजनि, मुंहिंजा ॿार स्कूल न वञी सघनि, तालीम न वठी सघनि। हिन हेॾे डिजिटल दौर में हुननि खे ख़बर न हुजे, हू रुॻो दरगाह ते वेठो हुजे। तसव्वुफ़ हिकु सिस्टम आहे, इनखे असांखे सम्झणो पवंदो। तसव्वुफ़ असांखे ज़िंदगी जा रंग थो सेखारे। तव्हांखे जेका तव्हां ॻाल्हि कई हींअर, पोइ इहो असांखे क्लियर करिणो पवंदो, छो त तव्हां हुनजी उहा पिक्चर ॾेखारी जेका मायूस कोन आहे ऐं उन ते टोक ॻाल्हि कंप्लीट कयां। तसव्वुफ़ असांखे ज़िंदगी जो मक़सदु ॾिए थो, ज़िंदगी गुज़ारण जा तरीक़ा सेखारे थो। ऐं उन तरीक़नि में जेको वॾो तरीक़ो उहो आहे त अलाह सां रहण लाइ तव्हां पूरो सिस्टम सम्झी वेंदो। इन खां पोइ तसव्वुफ़ असांखे सेखारे थो त असांखे डेली पंहिंजी असेसमेंट करणु घुरिजे। असीं कल्ह छा कयो, अॼु छा पिया कयूं, सुभाणे छा करिणो आहे। 2016 में असीं छा कयो, कहिड़ा कम कया, सुठा कम कया, बुरा कम कया, क़ौम लाइ कम कया, क़ौम खे तबाह कयो, क़ौम खे बर्बादु कयो, क़ौम खे ख़ुशहाल कयो, मुल्क जी तरक़ी लाइ कमु कयो न कयो। 2017 में असांजी प्लैनिंग छा हूंदी, छा असां ख़ौफ़ ख़ुदा जे तहत कमु कंदासीं या बसि मिड़े ईअं पियो जहान हले। तव्हांजो जेको मतिलबु आहे उहो चवण जो आहे त जेसि ताईं माण्हू पंहिंजूं समाजी जवाबदारियूं नथो करे उहो सूफ़ी थी नथो सघे। हाणे सूफ़ी साईं मां अर्ज़ु कयां त तसव्वुफ़ जंहिंखे तव्हां चओ था, ही रेज़िस्टेंस जी तहरीक आहे, पैसिव न आहे, रेज़िस्टेंस जे तौर ते उभरियो। जॾहिं माण्हुनि में तमामु घणी शितकुताई, डिफरेंसिस, नफ़रतूं, यानी हिंदूस खे ॾिसो त 4 वण लॻा पिया आहिनि, मुस्लमान जॾहिं असांजा सिंधी माण्हू चवंदा आहिनि ही हिंदू आहे, आई डोंट नो व्हाई दे आर फॉरगेटिंग दे आर ओरिजिनल सिंधी। मां त हिन खां अञा मथे थो हलां न, तसव्वुफ़ तव्हांखे सिर्फ़ु माण्हू करण खां मुस्लमाननि मुंहिंजी मज़हब आहे, मुंहिंजी क़ौम न आहे। हिंदू तव्हांजो मज़हब आहे, क़ौम न आहे। क़ौम ज़ात मुंहिंजी अबरो, मुंहिंजी ज़ात आहे, मुंहिंजी क़ौम न आहे। जीअं तव्हां चओ त 1980 88 में मूं कॾहिं न ॿुधो त भई ही बलोच आहे, ही सिंधी आहे, सभु सिंधी। अॼुकल्ह इन विरासत जे ख़िलाफ़ रेज़िस्टेंस जो नालो तसव्वुफ़ आहे, उनखे ॿी माना न ॾिनी वञे। तसव्वुफ़ माण्हू खे एतिरो शऊर थो ॾे जो हू ख़ुदा जो बंदो थी करे ज़ुल्म ऐं नाइंसाफ़ी ख़िलाफ़ विढ़े थो। मां शाहना शहीद जो सभई ज़िक्र कंदा आहियूं, पर मां अॼु बिलावल जो ज़िक्र थो कयां। जी, मख़तूम बिलावल, उनखे जॾहिं घाड़े में पीड़ाइण खां वठी आया, सभिनी ॿुधो हूंदो, हीअ ज़रूरु पढ़णु घुरिजे। असांजा ॿार जिन खे नाहे ख़बर नाले जी, महिरबानी करे उनजी पूरी हिस्ट्री पढ़ो। जेके कंप्यूटर लिटरेट आहिनि, मखदूम बिलावल तव्हां गूगल में लिखो, तव्हांखे सॼी तफ़सील मिलंदी। पर मां जंहिं ॻाल्हि ते ॻाल्हाइण थो चाहियां, सूफ़ी छा खे चइबो आहे। अरगुननि जा क़दम पंहिंजे सिंध धरती ते ॾिसणु न पियो चाहे, हुन रेज़िस्टेंस, तेज़ रेज़िस्टेंस जे करे
हुनखे जॾहिं तूं रियासत जो हुकूमत जो दुश्मन आहीं, सज़ा छा आहे, घाणे में पीड़ायो वञे। हुनखे वठी आया, हुन छा चयो त मूंखे पेरनि खां घाणे में विधो वञे त मां पंहिंजो रतु वहंदे ॾिसां, मुंहिंजियूं हॾियूं जेके टड़काव करे टुटनि थियूं मां ॾिसां, त मां इहो बर्दाश्त करे सघां थो, पर पंहिंजे ज़मीन ते अरगुननि जा कदम बर्दाश्त नथो करे सघां। हीउ सूफ़ी आहे। शाह लतीफ़ छा कयोसीं, रेज़िस्टेंस कई करोड़नि में। शाह लतीफ़ खे जेको डिस्टर्ब कयो रेज़िस्टेंस आहे। शाह इनायत ॾिसो रेज़िस्टेंस कई आहे। इवन सचर ॾिसो सिस्टम सां रेज़िस्ट कयो आहे, मुक़ाबिलो कयो आहे, ॾिनो आहे, सिस्टम त ॾिनो आहे ऐं ड्राए छॾियो आहे। जी शाह लतीफ़ पंहिंजी फैमिली खे टाइम न ॾिनो, त बिल्कुलु ॾिनो आहे, त ॿियनि टाइम न ॾिनो। त हिन वक़्तु असांखे सोचणो आहे, इन तरफ़ वञिणो आहे। ऐं तालीमी, मां चवां थो हिन सूफ़ी जो रोल हुजणु घुरिजे तालीम खे वधाए। ऐं जेको हिन वक़्तु इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी दौर आहे, इहो गवर्नमेंट थी पाए। गवर्नमेंट मूंखे सर सम्झ में न पियो अचे, ऐं यूनिवर्सिटी प्रोफेसर आहियां, ई लर्निंग तरफ़ कोई नथो वञे। हाणे ई लर्निंग एतिरो एॾो बहितरीनु टूल अथव, जिथे ही पंहिंजा स्कूल नथा खोले सघनि, जिथे हिननि वटि रिसोर्सिस न आहिनि। अॼुकल्ह हर माण्हू वटि सर, कॾहिं कॾहिं मूं वटि फेसबुक में अहिड़ा माण्हू एड ईंदा आहिनि जंहिंखां पर्सनली सुञाणा हिकु दर्जो ई पास न आहे, हू फेसबुक यूज़ करे थो। त हिते ही हिन जो फ़ाइदो वठनि। बिल्कुलु ही अहिड़ियूं वेबसाइट ठाहिनि, अहिड़ा सिस्टम ठाहिनि। मूंखे ख़बर न आहे डायरेक्टोरेट IT ऑफ सिंध छा पई करे। जी उन्हनि खे ई लर्निंग ते सर, what are the responsibilities of IT personnel? I think they don't know. ऐं वाज़े चवां पियो, आउं IT जो माण्हू आहियां, मुंहिंजी IT में डिग्री आहे, ऐं PhD IT में सभु कुझु मूंखे ख़बर आहे। IT डायरेक्टर खे, जनरल डायरेक्टर जनरल खे छा करणु घुरिजे। CM सिंध छो नथो IT तरफ़ अचे सर? हिन वक़्तु असांजे जेकॾहिं असां तरक़ी चाहियूं था, असांजो हॉस्पिटलाइज़ेशन सिस्टम सुठो थिए, रोड सिस्टम सुठो थिए, एजुकेशन सिस्टम सुठो थिए, वी मस्ट इम्प्लीमेंट द टूल्स ऑफ इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी। विदाउट दैट यू आर नॉट लिटरेट। जीअं मां शुरू में ई ॿुधायो त असीं विदाउट एजुकेशन ऑफ IT असीं लिटरेट न आहियूं। जी त छा ही मुल्क तरक़ी कंदो, छा पाकिस्तान तरक़ी कंदो? फेडरल गवर्नमेंट ॾिसो IT जी का ख़बर न आहे। अहिड़े माण्हू खे IT जो मिनिस्टर था कनि, उनखे IT जे जॾहिं हू हाणे जेके तव्हां ॾिठा हूंदा त जेके रूल्स ठहिया अथऊं, उनखे ख़बर न आहे त हिकु फेसबुक जेको यूज़र आहे, तव्हां उनखे एॾो बाउंड था कयो, छा ही मार्शल आहे? बिल्कुलु एतिरियूं शयूं एग्रीमेंट में वठंदा, तव्हांजी टास्क ॿुधी सघनि था। जी उहो तव्हां लिखी था ॾियो, एग्री था कयो। ख़ैर त फेडरल गवर्नमेंट खे सोचणु घुरिजे, सिंध गवर्नमेंट खे सोचणु घुरिजे। ऐं असां वटि ई लर्निंग न, ई लर्निंग स्टूडेंट्स फॉर इलेक्ट्रॉनिक लर्निंग। ऐं ही जेका तव्हांजे साम्हूं मोबाइल पई आहे, इहा इलेक्ट्रॉनिक डिवाइस आहे। बिल्कुलु इलेक्ट्रॉनिक डिवाइस आहे। इन मां फ़ाइदो वठनि, कंप्यूटर जी इम्प्लीमेंटेशन कनि ऐं माण्हुनि खे तालीम याफ़्ता कनि। साईं तमामु सुठो, तव्हां सुठी ॻाल्हि ॿुधायूं। हाणे सारिका खां पुछंदासीं, नए साल जी आमद अची वई आहे, तव्हांजी छा सोचूं आहिनि, ॿुधायो। सभ खां पहिरीं मां नए साल 2016 जी वञण वारो आहे, 2017 जी वाधायूं ॾियणु चाहींदमि सभिनी खे, मुबारक। ऐं उन खां पोइ मां इहो ॿुधाइणु चाहींदमि त 2017 असां छो था मल्हायूं, उन जो रीज़न छा आहे। 2000 छाकाणि त सिज बि ओॾा थो उभिरे ऐं असांजी ज़िंदगी बि उअं ई थी हले, पर असांखे हिकिड़ो ॿियो चांस मिलियो आहे, हिकिड़ो पंहिंजी असां ज़िंदगी बहितर बणाए सघूं था, ऐं स्पेशली हिकिड़ो सुठो इंसान थियण लाइ। ऐं सुठे इंसान थियण लाइ असांखे पंहिंजी हिकिड़ी पॉज़िटिव सोच रखणु घुरिजे। वाह, फर्स्ट क्लास, तमामु सुठो। छाकाणि त सोच जेकी बि असांजी सोच हूंदी, उन हिसाब सां असां पंहिंजो एक्शन कंदासीं। त इन करे हमेशह असां पॉज़िटिव सोचूं, पॉज़िटिव ॾिसूं ऐं पॉज़िटिव ॿुधूं। ऐं जेके बि असां 2016 में जेके बि मिस्टेक्स वग़ैरह कुझु बि लैप्सिस कयूं आहिनि, उनखे असां सुधारण जो हिकिड़ो मौक़ो आहे 2017। ऐं नओं साल जीअं असां चऊं था, साल नओं माना असांखे हिकिड़ी इहा बि असां लाइ चांस आहे त असां कुझु नओं कयूं, जेको असां ज़िंदगी में कॾहिं बि न कयो आहे। हिकु इनोवेशन असांखे आणणु घुरिजे पंहिंजी ज़िंदगी में, क्रिएटिव माइंड पैदा करणु घुरिजे। जीअं मां अॼु टेलीविज़न ते आई आहियां, दिस इज़ माई फर्स्ट टाइम टू कम हियर। सो इहे शयूं, क्रिएटिव शयूं असांखे दिमाग़ु खोलींदियूं, हिकु डेवलपमेंट लाइ असांजी हिकिड़ी साइन आहे। ऐं उन खां पोइ वधीक ॿियो मां चवणु चाहींदमि त असांखे एजुकेशन ते ध्यानु ॾियणु घुरिजे। जीअं त मां स्टूडेंट आहियां, त मां इहो चाहींदसि त असांखे फ्यूचर प्लानिंग हुजणु घुरिजे एजुकेशन जे हिसाब सां। ऐं जीअं हे साइंटिफिक दौरु आहे, त असांखे पाण खे एतिरो लाइक़ बणाइणु घुरिजे, एतिरो डिज़र्व सम्झो पाण खे, त असां हिन दौर में हिन रेस सां असां डोड़े सघूं। फर्स्ट क्लास, तमामु सुठो। फर्स्ट डिज़र्व देन डिज़ायर, फर्स्ट डिज़र्व देन डिज़ायर। इन जो मतिलबु आहे त पहिरीं असां घुर्बल क़ाबिलियत हासिलु कयूं। हाणे ही सॼी ज़िंदगी ते मुहित आहे। असां पहिरीं सूफ़ी थियण जा डिज़र्व त कयूं, पंहिंजी नज़र साफ़ु कयूं, पंहिंजी दिलि साफ़ु कयूं, पंहिंजो दिमाग़ु साफ़ु कयूं। हाणे ही ॿिनि शयुनि ते मुहित आहे।
मौला अली खां सदाईं पुछियो वेंदो आहे ऐं हू इल्म जो एॾो खज़ानो जेको सलोनी सलोनी कुझु माण्हू हर हंधि हर माण्हू जेलियस थींदो आहे। एॾी वॾी शोहरत, एॾो वॾो इल्मु, एॾी वॾी शुजात, एॾो वॾो दिमाग़, सदाईं उहे माण्हू ईंदा। मां वल बि हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए चुको आहियां, हींअर ॿियो वाक़ियो थो ॿुधायां तसौफ़ जे हवाले सां। त ॿिनि माण्हुनि सोचियो त मौला खे कंफ्यूज़ था कयूं अॼु। हाणे पाण घोड़े ते आया आहिनि मौला अली, रकाब में पेर विधो अथऊं, टंग वराइनि था घोड़े ते चढ़ण खां। साईं सलूनी अची वियो, साईं सवाल जी हासी सवाल चईं असांखे हिकिड़ी लाइन में ॿुधायो त इस्लाम खे कीअं डिफाइन कजे। मौला बग़ैर कंहिं सोच जे टंग वराए चईंसि बाबा हिकिड़ो इश्क़ अलाह, ॿियो ख़ल्क़ ख़िदमत। टिड़ी हणी हलिया विया। इन ते ॻाल्हायूं था, साई जो वक़्तु टाइम। वेलकम बैक साईं, तव्हां वापसी। जी साईं, मौला जा लफ़्ज़ दोहराईंदुसि। इश्क़ अलाह, ख़िदमत ख़ल्क़। जी साईं, ही मुकमिल तसौफ़ आहे हर मज़हब जो, इस्लाम जो न सिर्फ़ु। ऐं जेको तसौफ़ असां हिते कयूं था उनजो मौजिद मौला अली आहे। सभई सिलसिला उन जा आहिनि सवाइ हिकिड़े जे, पर असां वटि तसौफ़ जी जेका मॉडर्न ऐं कंप्लीट तस्वीर आई आहे उहा ईरान खां आई आहे। हीअ शयूं तमामु ज़रूरी आहिनि जेके असांखे ॼाणु घुरिजनि। हाणे मां इहो थो ॿुधायां त दुनिया जे हर मज़हब जो इसेंस जोहर ॿ लफ़्ज़ आहिनि। किंगडम ऑफ गॉड इज़ विदिन यू, विदिन यू। हाणे माण्हूअ जे अंदरि, मां ओल्ड टेस्टामेंट, पोइ न्यू टेस्टामेंट, पोइ हिंदुइज़म, पोइ इस्लाम। हिंदुइज़म कम्स बिफोर एवरीथिंग। त हाणे ही ॿ शयूं असांखे सम्झणियूं आहिनि। सूफ़ी चइबो छा खे आहे? जेको पहिरें ऐं आख़िरी माण्हू हुजे, इंसान हुजे, रब जो, हू रब आलमीन खे आलमीन करे मञे, रब जो बंदो हुजे, बसि, बिना कंहिं ऐनक, बिना कंहिं सोच, बिना कंहिं चश्मे जे। इनमें से मां हिकु शइ ऐड कयां ज़रूरु। त हिते मूंखे हिकिड़ो शेर यादि अची वियो सूफ़ी वरेल फ़क़ीर साईं जो। वाह वाह, हा। उहो ई जीअं तव्हां ॿुधायो त मौला अलैहिस्सलाम चयो त अलाह सां मोहबत ऐं इंसानियत सां मोहबत। ऐं सूफ़ी जीअं तव्हां ॿुधायो त वरेल फ़क़ीर चए थो त कातियूं कुहनि सभ खे, कातियूं कुहनि सभ खे, कातियुनि कोहे केरु, वरियल कढियुमि वेर त कातियूं सभु कुसिजी वयूं। जॾहिं हू अंदरि जो वेर कढे थो पोइ सूफ़ी बि थिए थो, पोइ तसौफ़ जो फॉलोअर बि थिए थो, पोइ अलाह जो फॉलोअर बि थिए थो। साईं थिए आई सूफ़ी साफ़ कयो, शर्त इहो आहे। उहो ई वरक वजूद जो जी, त डिज़र्व करण जो शर्त इहो आहे त जेकॾहिं जीअं सारिका पई चए, एवरी एक्शन फॉलोज़ योर थिंकिंग प्रिसीड्स द एक्शन। माण्हू सोच आहे। असांखे पाणी जो गिलास बि न पीअंदासीं जॾहिं पहिरीं सोचींदासीं यार उञ लॻी आहे, पोइ वठी पाणी पीअंदासीं न। त पंहिंजी सोच खे पॉज़िटिव, सोच खे दुरुस्त कयो, हीअ सफ़ाई जो तरीक़ो आहे। त किंगडम ऑफ गॉड, यस, मैन इज़ फैशन्ड आफ्टर द इमेज ऑफ गॉड। ओल्ड टेस्टामेंट, न्यू टेस्टामेंट। जी साईं। त इस्लाम छा आहे? अनकंडीशनल सरेंडर टू द विल ऑफ गॉड। जी, लव ऑफ गॉड इज़ लव ऑफ पीपल। सबूत ॾियां, अलाह ॿ हक़ूक़ ॾिना आहिनि। जी, हक़ूक़ुल इबाद, हक़ूक़ुल अल्लाह। ऐं पाण फरमायो अथऊं त हक़ूक़ुल इबाद माना माण्हुनि जा हक़ मां तोखे नथो माफ़ु करे सघां, मां हुकूकुल अल्लाह माफ़ करे सघां थो। तो नमाज़ कज़ा कई, तो रोज़ो न रखियो, का अहिड़ी ग़लती कई, ॿिनि शयुनि ते आहे न साईं मोहित। त ख़ुदा सां इश्क नंबर 1, उनजे प्यार में अची वियासीं त सॼी काइनात सां प्यारु पइजी वेंदो। जी, हीअ हिकिड़ी अलॻि साइंस आहे, प्योर साइंस आहे। वी कॉल इट अप्लाइड साइंस। कंहिं नए साल में न ते मां पूरो
ॿुधाईंदुमि त इहो आहे कीअं, अप्लाइड साइंस कीअं आहे, तसौफ़। त ऐं ॿियो पासो छा आहे, ख़ल्क़े ख़ुदा जी ख़िदमत, उन्हनि जो ख़्यालु रखणु। पड़ोसी जा हक़ूक़ ॾिसो इंसान में, हिकिड़े इंसान खे मारणु सॼी इंसानियत खे क़तलु करण जे बराबरि आहे। हिकिड़े इंसान खे बचाइणु इंसानियत सॼी खे बचाइण जे मुतरादिफ़ आहे। इन खां वधीक कहिड़ी इंसानियत सेखारी वञे। अच्छा, सर्व धर्म में श्रेष्ठ धर्म, मां आख़िरी मज़हब ते अची वियुमि, दिस इज़ सिखिज़म। सर्व धर्म में श्रेष्ठ धर्म, सभिनी मज़हबनि मां ऊचो मज़हब कहिड़ो आहे? हर को नाम जप, अलाह जी इबादत कर, निर्मल करम, माण्हू सां ख़िदमतुनि जो करम माना एक्शन कर। त सभिनी जो जेको हासिलु आहे उहे ॿ शयूं आहिनि। इहे त असांखे पहिरें नए साल में घिरण खां ही ॿिनि शयुनि जो अॻियां आइडियल रखिणो पवंदो। त असां पंहिंजे माण्हुनि लाइ, पंहिंजे घर वारनि लाइ, नंबर 1 पंहिंजे पाड़े वारनि लाइ, पंहिंजे शहर वारनि लाइ, पोइ पंहिंजी सिंध लाइ, जेकॾहिं तव्हां उन सां वफ़ादार आहियो, उनजी ख़िदमत था कयो, त यकीन ॼाणो तव्हां दुनिया जी ख़िदमत था कयो। लेट्स स्टार्ट दिस सर्विस फ्रॉम एजुकेशन। साईं तव्हां एजुकेशन ते इहो ई आहे एजुकेशन त जीअं भेटाई चयो त रोज़ा नमाज़ पहिरियों चङो कमु, को ॿियो फहम जंहिंसां पसिजे पिरीअ खे। वाह, फर्स्ट क्लास। बेसिकली आहे इंसानियत। जीअं तव्हां ॿुधायो हुकूकुल्लाह, हुकूकुल इबाद, हुकूकुल्लाह अलाह ताला कंहिं बि स्टेज ते माफ़ु करे सघे थो, मुंहिंजा पावर आहिनि। हुकूकुल इबाद इंसानियत जा हुकूक तव्हां पूरा कया या न कया, कंहिं इंसान खे तव्हां तकलीफ़ था ॾियो। इवन सर मां त ईअं चवंदो आहियां पंहिंजे शागिर्दनि खे चवंदो आहियां त कंहिं इंसान खे तव्हां हर्ट कयो था न, इहो बि गुनाह आहे। तव्हां हिते त क़त्ल करणु कुझु न आहे, ॿिए जे घर जा एॾो किचिरो उछलाइनि, मज़ाक सम्झंदा, स्नैचिंग, फुल लुट, वॾाई, मां हिन ज़ात जो माण्हू आहियां, मुंहिंजी वॾाई, ही कमतर बरतर, टोटल कंडम्ड बाय इस्लाम, टोटल कंडम्ड बाय अलाह। अलाह साईं हिनखे बिल्कुलु कंडम कयो ऐं चयो आहे इहे मां तव्हांखे कॾहिं माफ़ु न कंदुमि। ऐं सभु मां तव्हांखे ॿुधायां, कंहिं बि मज़हब जा, मां सिर्फ़ु हिकु मज़हबी ॻाल्हि, मज़हबी रहनुमान खां ईअं थिए थो, उन्हनि वटि फ़र्क़ु आहे। वॾे गादले ते वेठा हूंदा, माण्हू पेरनि में पवंदा, डिस्टेंस रखंदा, वॾो पॉलिटिकल माण्हू आयो जल्दी मिलंदा, ग़रीब माण्हू वीचारो ॿाहिरि घुमंदो वतंदो। छा इहो हुकूक इबाद जी नफ़ी न आहे? 100% नेगेशन आहे। छा इन्हनि जूं नमाज़ूं रोज़ा क़बूल पवंदा? छा इन्हनि जूं मंदर में इबादतूं क़बूल पवंदियूं? छा इहे जेके ॿियनि खे दुआऊं ॾियनि था, इहे दुआऊं इन्हनि जे कम जूं आहिनि? नथिंग, बिकॉज़ दे आर डिनाइंग द ऑर्डर ऑफ अलमाइटी अल्लाह। बेशक अल्लाह साईं चए थो इंसान जी ख़िदमत कयो, ही इंसान खां फ़ासिलो था रखनि। त इहो छा आहे? तव्हांजी ॻाल्हि चवां अचां त तालीम जी कमी। असां वटि न मज़हबी तालीम आहे, न दुनिया जी तालीम आहे। मज़हबी तालीम जेका असांखे मिले थी मस्जिद, मंदर में, मदरसे में, जेका हिकु लिमिटेड सोच वारा माण्हू असांखे ॾियनि था, जिते मॉडर्न तालीम जो को तस्वर ई कोन आहे। पोइ जॾहिं माण्हू उतां निकिरे थो, उहो बि लिमिटेड माइंड सां निकिरे थो, उन जूं हरकतूं, उन जा एक्शन बि लिमिटेड आहिनि। असां सफ़ा जेका मॉडर्न ओरिजिनल तालीम आहे, उहा कंहिं बि मज़हब जी हुजे, उहा बहितरीनु तालीम आहे। उहा इस्लाम हुजे, हिंदुइज़म हुजे, सिखिज़म हुजे, क्रिश्चनिटी हुजे, वाट्सएवर, बहितरीनु तालीम आहे। पर जेका हीअ हथवादू तालीम ॾिनी थी वञे, इन तालीम असांखे तबाह कयो आहे। 2017 में, ऐं सारिका खे फॉलो कंदुमि, तव्हांखे फॉलो कंदुमि, 2017 में असांखे नई सोच सां अचणु घुरिजे। हीअ जेके ज़ातियूं आहिनि, इनखे इहा सोच न हुजे जेका तालीम ॻोठनि में बसि रुॻो पघार लाइ मूंखे मास्तर थियणो आहे, पघार लाइ टीचर थियणो आहे, त इहा सोच ख़तमु करणु घुरिजे। पघार मुंहिंजी ज़रूरत आहे, मुंहिंजो प्रोफेशन छा आहे, मुंहिंजो पेशो छा आहे? टीचर इज़ अ पैगम्बरी पेशो। साईं ॾियणु सिखणो आहे, टीचर टू गिव, ॾियणु सिखो। असांजा टीचर पहिरियों रुॻो पघार में नज़र आहे, ॿारनि जे फ्यूचर में नज़र कोन आहे। ऐं तव्हां ॾिसो अक्सर टीचर जा ॿार कंहिं सुठी स्टेज ते कोन था अचनि, कीअं ईंदा साईं? अक्सर आलमनि जा ॿार ग़लति रस्ते ते हलनि था, बिकॉज़ दे आर नॉट सिंसियर। बिल्कुलु असल में मां चवंदो आहियां हिकु टीचर खे जेके ॿार स्कूल में वेठा आहिनि, क्लास में वेठा आहिनि, उन्हनि खे पंहिंजो रियल औलाद सम्झणु घुरिजे, उन्हनि ते तवजो ॾियणु घुरिजे। पघार खे फोकस न करे, इहो करे त मूंखे कुझु ॾियणो आहे, इन्हनि खे मथे आंदा, सुभाणे इहे कंहिं स्टेज ते ईंदा, डेफिनेटली मुंहिंजी त इज़त आहे ई आहे, पर हिन क़ौम जी ख़िदमत कंदा, हिन धरती जी ख़िदमत कंदा, हिन मुल्क जी ख़िदमत कंदा, एंड दैट सर्विस लीड्स टू द डेवलपमेंट ऑफ वर्ल्ड। बिल्कुलु शऊर विरायो, ऐं इहो शऊर तव्हांखे अल्लाह सां लिंक बि जोड़ींदो। बेशक जोड़ींदो।
ॿार खे कोई नथो चए मोबाइल खणी घर में वेठो आहे, हुनखे पेरेंट्स नथा चवनि फेसबुक ते, हुनखे ख़बर न आहे व्हाट इज़ द पर्पज़ ऑफ फेसबुक। हिते ख़बर अथव व्हाट्सअप फेसबुक सुठियूं शयूं आहिनि, सोर्स ऑफ कम्युनिकेशन आहिनि, बट हिते नेगेटिव यूज़ आहे। तव्हां जेकॾहिं को सुठी पोस्ट शेयर कंदा, नो वन इज़ रेडी टू रीड दैट पोस्ट, पर तव्हां कंहिंजो फोटो ॾिनो, वीडियो ॾिनो, सभु हुनखे लाइक। इन्हनि सोर्सिस खे यूज़ करणु घुरिजे। पेरेंट्स खे एंड टीचर खे एटलीस्ट जेसि ताईं ॿार को 12वीं जमात पास करे, इंटर पास करे, तेसि ताईं इन्हनि शयुनि खां परे रखिजे, स्पेशली मोबाइल खां, फेसबुक खां। 12वीं जमात खां पोइ यूनिवर्सिटी में वञे, ठीकु आहे। मूंखे हिकिड़ो क्वेश्चन हुयो त जेको हायर सेकेंडरी जो जेको सिलेबस आहे, छा हुनखे चेंज करणु घुरिजे, या जेके असांजे यको जेको हलंदो थो अचे ग्रेट ग्रैंड फादर्स जेके असांजा पढ़ी आया आहिनि, उहो ई छा ई आउटडेटेड न आहे? वेरी गुड, तमामु सुठो सुवालु आहे। 100% आउटडेटेड आहे, उहो चेंज थी रहियो आहे। जीअं हाणे मां इन ते अफ़सोस जी ॻाल्हि कयां त अंग्रेज़ी जो फस्ट ईयर सेकेंड ईयर जो किताबु जेको मां एज़ ए स्टूडेंट पढ़ियो, 40 साल पढ़ाए चुको आहियां, अञा बि जारी वसारी आहे, त इहे बिल्कुलु आउटडेटेड थियणु घुरिजनि। उन में अहिड़ियूं आउटडेटेड ॻाल्हियूं आहिनि, मां छा दोहरायां, मूं वटि वक़्तु न आहे एतिरो, ऐं मां एतिरो ज़रूरु चवंदुमि, छो त मां एजुकेशन जे हवाले सां ॻाल्हायां थो, इहो त बिल्कुलु चेंज थियनि, पर साइंटिफिक तरीक़ा इस्तेमालु कया वञनि। उहे इहे आहिनि, जीअं मां 2-3 ॻाल्हियूं अवल कयूं त असां हिननि माण्हुनि जे भले लाइ, हा हिंदुइज़म जी मूं शायदि ॻाल्हि ड्रॉप कई। हिंदुइज़म चए थो, भॻवानु कृष्ण गीता में, भगवत गीता में, ऐं अर्जन सिर्फ़ु मुंहिंजो भगत थी, यानी सिर्फ़ु हिकिड़े अलाह जी बंदगी कर ऐं लोक कल्याण लाइ जतन कर, हीअ समरी। लोक कल्याण माना इंसाननि लाइ कमु कर। त असां पंहिंजे स्टूडेंट्स खां शुरू कयूं साईं। लोक कल्याण आहे स्टूडेंट, ऐं टीचर वधि में क़ीमती माण्हू आहे। बाबा उन्हनि सां ग्रुप डिस्कशन कयो, उहो अख़बारनि जी ख़बरुनि ते डिस्कशन कयो, ग्रुप्स ठाहियो, उन खां लिखायो, जीअं हुननि जी क्रिएटिविटी थिए, डिबेट्स करायो। ॿारनि खे एतिरो शौक़ु ॾियो जीअं हुननि खे ख़बर पए CPEC छा आहे। प्लीज़, यूनिवर्सिटी वारा बि नथा बहस कनि। CPEC जी, चाइना पाकिस्तान इकोनॉमिक कॉरिडोर, इन ते हिकिड़ी वॾी क्लिप आहे जेका मूं ॾाढी हलाई आहे। महिरबानी करे तव्हां इन खे गौर कयो। मुंहिंजे जे आयो अटैच त मूंखे तव्हां ॾिसो, मां हर इन ते व्हाट्सअप ते, फेसबुक ते ॼाणो, ही वॾी ख़ौफ़नाक हिकिड़ी तहरीक अची रही आहे CPEC ते। प्लीज़, सॼी दुनिया में तव्हांखे मिली सघंदो इहे सभु शयूं। त मॉडर्न शयुनि ते पंहिंजे स्टूडेंट्स खां डिस्कशन्स करायो, सिम्पोज़ियम करायो, सेमिनार्स थियनि, पेपर पढ़नि, उन्हनि जी क्रिएटिविटी थिए। लेट्स बी द सिटीज़न ऑफ द वर्ल्ड। थैंक यू वेरी मच। हक़ मौजूद।